नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त काज़ी अहमद लॻ जूणे जा मोरी भरिसां ॻोठ हाजी बाग बहार जतोई जे रवासियुनि हाजी अहमद खान जतोई, मसामात पठाणी ऐं ॿियनि गूंगी न्याणी जो मुबीना ग़लत इलाज करण ते अतई डॉक्टर जाफ़र जूणे जो ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते मासूम गूंगी न्याणी सनम जतोई जी मां मसामात पठाणी ऐं चाचे अहमद खान जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त 17 महीना अॻु असांजी न्याणी खे तेज़ बुखार सबबि जूणा मोरी ते डॉक्टर जाफ़र जी क्लिनिक ते दवा वठण लाइ खणी वियासीं, जिते डॉक्टर असांजी न्याणी खे इंजेक्शन लॻाई। इंजेक्शन मुद्दे ख़ारिज हुजण सबबि न्याणी जी हालत ख़राब थी वई है। डॉक्टर चयो त को मसइलो न आहे, असांखे दवा ॾेई रवानो करे छॾियो। हिन चयो त इंजेक्शन जे रिएक्शन सबबि राति जो न्याणी जो जिस्म हंधा हंधा फाटी पियो। असां सुबुह जो न्याणी खे काज़ी अहमद अस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि जवाब ॾिनो आहे, जितां नवाबशाह इलाज लाइ खणाए वियासीं। हिन चयो आहे त ॿिए ॾींहुं डॉक्टर जाफ़र ऐं 2-3 दोस्त वठी असांजे ॻोठ पहुतो। असांखे चयो त तव्हां मूं ते केस वग़ैरह न कयो, न्याणी जो इलाज जेको बि ख़र्च आयो मां भरंदुसि, पर हिन असांखे 1 रुपयो बि न ॾिनो, उल्टो धमकियूं ॾेई रहियो। हिन चयो त अतई डॉक्टरनि खे बाअसर वॾेरे जी सपोर्ट आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।